तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो तहकीक अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे मथा वॾो थोरो फरमायो जो अल्लाह तबारक व तआला मोमिनन मझां वॾी इज्जत वारो वॾे शरफ वारो ऐं वॾे मक़ाम वारो रसूल रवानो फरमाए छॾियो इलाहुल आलमीन वो हबीब तो छो रवानो फरमायो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ओ हबीब मां इन जे करे रवानो फरमायो जी मुझो आयतूं तिलावत करे ॿुधाईंदो वञे ऐं तव्हांजा सीना पाक ऐं साफ़ बणाईंदो वञे यतलू अलैहिम आयातिही अल्लाह तबारक व तआला जो आयतूं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तिलावत फरमाईंदो वञे व युज़क्कीहिम ऐं तव्हांखे पाक ऐं साफ़ बणाईंदो वञे व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे क़ुरान पाक जी तालीम ॾियण जे लाइ आयो व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब यानी कुरान पाक पढ़ाइण जे लाइ आया वल हिकमत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक सिखारण जे लाइ आया इलाहुल आलमीन छा हबीब जे अचण खां अॻे असांखे ख़बर कान हुई अल्लाह ताला ऐलान फरमायो तव्हां मुंहिंजे हबीब जे अचण खां अॻे गुमराह हुयव अल्लाह हबीब मोकिले करे तव्हां सभिनीनि खे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे हबीब आयो अल्लाह तबारक व तआला रवानो फरमायो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कोन आया बी कुरान पाक जी आयत में अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही अल्लाह ताला ऐलान फरमायो त मां पंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे रवानो फरमाइण वारो आहियां अल्लाह तबारक व तआला तारुफ जो मोहताज नाहे पर अल्लाह ताला ऐलान फरमायो मां उहो रब आहियां जंहिं रब ज़ुल जलाल मिठे मोहम्मद करीम खे रसूल बणाए करे रवानो फरमायो कुल जहान मुझे अल्लाह जो मोहताज अल्लाह का जो भी मोहताज नाहे रब ज़ुल जलाल जे दर ते वॾा बची पिनण नंढा बची घुरण अल्लाह जा वली बि रब जे दर तां तलब कंदा आहिनि अल्लाह जा नबी बि रब ज़ुल जलाल जे दर तां तलब कंदा आहिनि रूए ज़मीन ते को बि अहिड़ो माण्हू नाहे जेको ईअं चवे त अल्लाह तबारक व तआला खे छॾे करे यानी अल्लाह तबारक व तआला के बाईपास जीअं तव्हां चवंदा आहियो बाईपास करे मां फिलाणी शइ हासिल कयां न मुंहिंजा भाव दीद अल्लाह जे वलियन जो पैगाम भी हुआ रसूलन सवा लख नबियन जो भी इहो ही ऐलान हुआ त अल्लाह वहदहु ला शरीक वा मुंहिंजो रब हर शइ अता फरमाईंदो कुल जहान अल्लाह ताला जे दर तां तलब कंदो अबा तव्हां अल्लाह खां घुरंदा आहियो या नऊज़ बिल्लाह के बुत खां घुरंदा हो ॻाल्हायो अल्लाह खां घुरंदा आहियो न कुल जहान उन मिठड़े अल्लाह खां तलब कंदो अल्लाह जा प्यारा बाना बि उन दर तां तलब कंदा आहिनि जेको माण्हू तोखे चवे अहले सुन्नत व जमात जी मुखालफत करण वारो तुंहिंजे मथां इल्ज़ाम हणे ऐं ग़लत ॻाल्हि करे ऐं तोखे चवे त न तव्हां सुन्नत जमात वारा तव्हां जेके आयो सो दरगाहन तां घुरंदा आहियो तव्हां अल्लाह जे वलियन खां घुरंदा आहियो ऐं तव्हां अल्लाह तबारक व तआला खां कोन घुरंदा आहियो ए फ़कीर सिकंदरी तोखे अर्ज़ करे थो ऐं तो इहा ॻाल्हि चिटी पिटी पंहिंजे ज़हन में विहारजां इहो माण्हू कूड़ थो हणे कूड़ थो हणे ख़ुदा पाक जो कसम इहे अल्लाह जा वली अल्लाह हरगिज़ कोन आहिनि पर यादि रखजां मुंहिंजे रब खां वरी जुता बि कोन आहिनि अल्लाह इन्हनि जी तारीफ़ पाण क़ुरान में बयान फरमाई आहे इहो मुंहिंजो मौज़ू नाहे पर मां इहा विच में ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कई आहे त रूए ज़मीन मुहताज आहे त अल्लाह तबारक व तआला जे दर जी मुहताज आहे अल्लाह तबारक व तआला सभु कुझु अता फरमाइण वारो आहे पर यार अजब राज़ आहे कुल जहान तारीफ़ रब जी कंदो आहे ऐं मिठड़ो अल्लाह वरी तारीफ़ तुंहिंजे मुंहिंजे सरदार मिठे मोहम्मद जी कंदो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल
सल्लल्लाहु वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह मुस्तफा जा आशिकों दुरूद बुधायो जुमे जी रात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। थोड़ो बुलंद आवाज़ सां ॿुधाए जाता अल्लाह जा वली बंदा कहजा चो रब जा चो कंजा चो कंजा हथो थो हिकु वादउला शरीक आंगुर जे कान शहादत वारी मथे खणी चो अल्लाह जा कंजा लखे जानवर था जंगल में गुजारे नकी समरतन सा नकी बाहे पार असुर जो थी पह जो साई संभार असुर जो थी पह जो साई संभार लखे कहे खराया उन्यारा बुखारा सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बढ़ाया सो अल्लाह 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 अबा अल्लाह अल्लाह जे वलियन के ता मनीदा हो जेको कलंदर लाल शहबाज सां मोहब्बत कंदो आहे सुभान अल्लाह जेको हज़रत सोने भिट जे घोट अब्दुल लतीफ बिटाईअ सां मोहब्बत कंदो आहे उहो बि सुभान अल्लाह चवंदो हले जेको हज़रत मखदूम सरवर नूह सां मोहब्बत कंदो आहे उहो बि सुभान अल्लाह चवंदो हले जेको हज़रत शाह सदरुद्दीन लकीअ शाह सदर वारे सां मोहब्बत कंदो आहे उहो बि सुभान अल्लाह चवंदो हले जेको मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफीन हज़रत बि सईद रहबर रोज़े वारे सां मोहब्बत कंदो आहे उहो बि सुभान अल्लाह चवंदो हले मुंहिंजा भाउ दीद अल्लाह जो प्यारो बनो तुझो मुझो उस्ताद हज़रत शेर मुस्तफा वक्त जो कामिल वली हुआ जेको उन सां मोहब्बत कंदो हले उहो बि सुभान अल्लाह चवे मुंहिंजा भाउ दीद तोड़े जो चिश्ती हा तोड़े जो सुहरवर्दी हा तोड़े जो नक्शबंदी हा कंहिं बि तरीक़े सां तुंहिंजो ताल्लुक वा पर खुदा जो कसम वा तव्हां असां समूरा त छा पर रूए ज़मीन जा मुस्लमान पीरन जे पीर दिलबर दस्तगीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी ता पंहिंजो सिर घोड़ण जे लाइ तैयार हूंदा आहियूं वो अल्लाह जा जेके वली आहिनि असांजा कामिल मुर्शिद जिन असांखे अल्लाह अल्लाह करणो सेखारियो आहे आवाज़ अचे मुल्क वञे शैतान भॼे कटड़ू भले जले ऐ फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बढ़ाया सो अल्लाह 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 जे वलियन के मञण वारा अल्लाह अल्लाह चइजा सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहे बढ़ाया सो अल्लाह 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 कतियों को तो बतारा कया कहे जो रोशन बिना वटे कपगे बिना रंग रोगा सब के सर जाए इसी की नडोह सब के सर जाए इसी की नडोह हवा बाए पानी दरिया के वहाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं के बढ़ाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह
ये इस्लाम जो निजाम कामिल निजाम अल्लाह ताला तौहीद जो बयान कुरान पाक में नाज़िल फरमायो उनखे मञणो रुगो तौहीद नाहे पर उन सां गॾो गॾु वरी रिसालत जो पैगाम कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमायो आहे। हाणे रुगो जेको सॼी उमिरि ला इलाहा इल्लल्लाह चवंदो रहे ऐं अॻिते मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवे ऐं ईअं सम्झे त मां तौहीद ते पूरो आहियां, सॼी उमिरि पंहिंजूं जेके भेॼियूं आहिनि पेर उहे सॼी उमिरि रगड़े 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 करे मरी पवंदो पर उनखे अल्लाह कोन मिलंदो, रब मिलंदो तॾहिं जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदो। इन जो मतलब आहे त रुगो तौहीद न बल्कि इस्लाम में तौहीद ऐं रिसालत इहे ॿई शयूं आहिनि। अच्छा रुगो इहा बि न वरी इहो साॻियो क़ुरान पाक आहे। इन क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला जंहिं जॻह ते तौहीद जो बयान फरमायो उन सां गॾो गॾु रिसालत जो बि बयान रब्बुल जलाल फरमायो आहे। अल्लाह ताला पंहिंजी वहदानियत जो बि बयान फरमायो आहे। उन सां गॾो गॾु मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रहमतल लिल आलमीन हुजण जो बयान अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमायो आहे। जंहिं जगह ते अल्लाह ताला फरमायो आहे त मां अल्लाह खां घुरो उन सागे रब्बुल जलाल उन सागे कुरान पाक में वरी घुरण जो तरीक़ो बि सेखारियो आहे। रब फरमाए थो त मूंखां त घुरो पर जेॾी महिल घुरण अचो ओॾी महिल मुहम्मद मिठे जे दर ते अची करे दुआ घुराईंदा कयो तॾहिं मां तव्हांखे अता फरमाईंदुसि। अधूरी ॻाल्हि न कजे, अधूरी ॻाल्हि न कजे। जीअं अल्लाह खां घुर मनो कोन्हे, शरीयत पाक जो हुकुम आहे पर अल्लाह ताला कुरान पाक में पाण छा इरशाद फरमायो आहे। दुरूद पढ़ त ॻाल्हि पूरी कयां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका खुद कुरान चो सुभान अल्लाह जोर से। अब आ घुरणो कई खावा गला 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 हथ मथे करे जो कई खा घुरणो अल्लाह का पर ओ घुरण जो डाओ ऐं दस रब पाण अता फरमायो। अल्लाह ताला कुरान पाक में ऐलान फरमायो जे कुरान जी आयत न हुजे ऐं कुरान में ये लफ्ज़ अखर ज़ेर ज़बर समेत ज़ेर जो ज़िम्मेदार ये इं न हुजे तो सच पुछो तो पो इन जी सज़ा हीअ वा जेका वातमूं कढे उहा सज़ा त मौलवी साहब पंहिंजे हथ सां तो कुरान पाक जी आयत ठाही आहे। इहा कुरान पाक में कोन्हे। अल्लाह ताला कुरान पाक में पाण ॾस ॾिनो आहे। ग़लती थिएव कोताही थिएव चुक थिएव भुल थिएव हाओ माफ़ी मां ॾींदोमांव पर तरीक़ो बि मां थो ॾसियां। अल्लाह ताला फरमायो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। कुरान पाक अल्लाह ताला ऐलान फरमायो कुरान पाक जी आयत रब्बुल जलाल नाज़िल फरमाई वलौ अन्नहुम ज़लमू अनफुसहुम जाऊका जॾहिं इहे माण्हू पंहिंजनि जाननि जे मथां ज़ुल्म कनि त मुंहिंजा महबूब जॾहिं इन्हनि माण्हुनि ज़ुल्म पंहिंजी जान ते कयो आहे त हाणे सवाली अची करे वरे तो मुहम्मद मुस्तफ़ा जे दर जा बणजनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। डोही का जान अल्लाह दा गला वो आखिर वाला कौन था गला डोही का जान अल्लाह दा
कोताही थी ग़लती थी ॾो थी पियो वो अल्लाह जी बारगाह जो आहे हिते त अजब नज़ारो आहे अल्लाह ताला पियो फरमाए वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक ॾोही मुंहिंजा ग़लती मूंसां कयूं यानी मुंहिंजो कानून भॻऊं पर मुंहिंजा महबूब तरीक़ो बि मां रब पाण थो ॾसियां जाऊक अचनि तुंहिंजे दर ते ऐं अची करे रुॻो दर ते न अचनि बल्कि अल्लाह ताला थो फरमाए तुंहिंजे दर ते अचनि वरी सुवाली बि बणजनि माना रुगो दर ते तवाबी भी वेठा उते दर ते तवाबी भी वेठा पर मुंहिंजा भाव थी त ये कुरान पाक जी आयत जा आम मिलन आहिनि उन जे मथां अमल कोन था कनि अल्लाह ताला ईअं कोन फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक बस अचनि तो वटि रुगो एतिरो कोन बल्कि अल्लाह ताला फस्तगफरुल्लाह अल्लाह खां माफ़ी घुरनि वरी वस्तगफर लहुमुर रसूल हाणे वरी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम वो बोलला इस्तिगफार जी दुआ घुरे यानी सफारिश जो नोट वसीलो जेके चइबो आहे वो मुंहिंजो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पढ़जे हाणे हिकु अचनि तुंहिंजे दर ते अबा मुंहिंजे महबूब जो दर रुगो मदीनो आहे या शाहपुर मां बि सॾु कर त सोणो ॿुधंदो आहे सुभान अल्लाह ॻाल्हाईंदो हल कुल जहान जंहिं जॻह तां मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के सॾु करे सुणो सद ॿुधंदो बि आहे त मदद बि फरमाईंदो स्वांदो ऐं साहिब सजा तो सां फज़ुल फताह जो देहो सब दानी अथई शाफ़िअत शाहन शाह जो लॻ शफ़ाअत आसियल जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुंहिंजी दाह जो औसिनी या सैयदा रसूल नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर ढाल तो सातह धड़ी आगे गया एहसान ही जो तई अफदे तो मुल्की दाद कर दैया नहीं तारीफ तुझी थो करे सारह सिफत सुबहान ही छा सिफत तुझी कंदो आजिज अकुल इंसान ही औसिनी या सैयदा रसूल नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर ज़ाल ज़ाती ज़िक्र तुझो आहे राहत रूह खे सैयदा सलवत तुझी ने अलम अंदोह खे दर्द दूरी कर दफ़ो कढुरल जे दिल जे रोह खे सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे औसिनी या सैयदा रसूल या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर वरी ॿुध क़ुरान पा वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक मुंहिंजा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर थियनि तो वटि फस्तगफरुल्लाह वो अल्लाह तबारक व तआला खां मग़फ़िरत जी दुआ घुरनि हाणे ॻाल्हि हिते ख़तम कान थी आहे अल्लाह ताला इरशाद फरमायो वस्तगफर लहुमुर रसूल ऐं उन खां पोइ हबीब अकरम तूं बि उन्हनि जे लाइ दुआ घुर तूं बि उन्हनि जे लाइ सिफारिश फरमा हाणे अल्लाह ताला जॾहिं इहे ॿ शर्त लगाया हबीब जे दर ते अचन हबीब भी सिफारिश जो नोट आणे हाणे रब थो फरमाए हाणे का कोताही रही काने का तोड़े जो समुद्र खां भी वधीक उन जे झंग खां भी वधीक तुंहिंजा गुनाह हुजनि त इन साए रोज़े वारे जे सदके सब गुनाह मुआफ़ फरमाए छॾींदो
कुरान तो फरमाए जे बाहिरा फकीर सिकंदरी गाल करे त पोइ अदा सरवर आबाद जो शाहपुर चाकर जो सिंध जो हिंद जो चीन जो जापान जो जेको वेचारड़ो आहे वेचारड़ो पोइ उन वेचारड़े खे एतराज़ जो हक़ आहे त मौलवी साहब का बाहिरा गाल कई आहे नऊज़ बिल्लाह ईअं त कोन्हे त को ग्रंथ साहब मां पियो ॻाल्हायां या नऊज़ बिल्लाह ईअं त कोन्हे त को मां गीता मां पियो ॻाल्हायां अबा हे उहो ई साॻो क़ुरान आहे जेको अल्लाह ताला मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल फरमायो ऐं इन क़ुरान पाक जा शाहिद वरी सुहिणे सिद्दीक़ अकबर सुहिणे उमर फारूक उस्मान गनी ऐं मौला अली मुश्किल कुशा जहिड़ा जवान महबूब जे सभिनी सहाबनि सां जेको मोहब्बत करे थो हथ बि मथे करे ऐं चवे हक़ चारिया आवाज़ कोन आयो ज़ोर सां ॿई हथ मथे करे सीअ खे भॼा चओ हक़ चारिया ज़ोर सां चओ बच जो अॼुकल्ह इहो बि फितनो अचेव पियो वहाबियत खे ओ तव्हांजे उस्ताद ओ शाहपुर चाकर में मदरसे जे अंदर सुतल जवान शींहं शेर ख़ुदा जे शेर मुस्तफा हीअ लेटाए छॾियो हुननि खे सुम्हारे छॾियो हाणे हुननि में उथण जी ज़रूरत कान्हे टों टों जो आवाज़ किथां पियो ईंदो इहो मिड़ेई ख़ैर आहे उहो हुननि जो जमहूरी हक़ आहे पर मुंहिंजा भाव दीद एतिरो अर्ज़ु कई हाणे इहो फितनो कोन उथंदो शेर मुस्तफा इन्हनि जी जेल भञी वियो आहे पर जे हाणे तोखे बचणो आहे पंहिंजी औलाद खे बचाइणो आहे त तोखे शीयन वारे पासे ॾे बि ख़्याल रखणो आहे जेके अहल बैत जो नालो वठी करे असहाबे रसूल ते हमलो कंदा अॼु हिते हथ खणी ऐलान कर त अबू बकर सिद्दीक़ जे अलिफ खां वठी करे अली साईं जे इस्म पाक जी ये ताईं महबूब जे हर सहाबी असां मोहब्बत कंदा आहियूं महबूब जे सभिनी साहबनि सां मोहब्बत आहे सभिनी जो एहतराम आहे जेको मूंखे पंहिंजो उस्ताद मञे थो शेरे मुस्तफा खे पंहिंजो उस्ताद मञे थो जेको असांजी फतवा ते हले थो उनखे मुंहिंजी नसीहत आहे तुंहिंजी कचहरीअ में तुंहिंजो माइट तुंहिंजो अज़ीज़ तुंहिंजो दोस्त तुंहिंजो संगती तुंहिंजो साथी तुंहिंजो ताल्लुक़दार कचहरियूं ॻोठनि में हलंदियूं आहिनि जेकॾहिं कंहिं वेही करे असहाबे रसूल लाइ तोखे थोरो हल्को लफ़्ज़ चवे मुंहिंजी तोखे नसीहत आहे तूं उन सां नातो छिनी छॾिजां तूं उन सां नातो छिनंदे तोसां मोहम्मद मुस्तफ़ा नातो ॻंढींदो मुंहिंजी तोखे नसीहत आहे अहिड़े माण्हूअ सां कॾहिं भाई ॿुधजां बि न छो त मसइलो थींदो ई तॾहिं या जॾहिं परे भला ॿुधांसि त सही चवे छा थो पोइ हिते वेहंदी ॻाल्हि पोइ हितां खां पोइ वहम हेॾां ईंदो तव्हां त हमरा जो अक़ीदो हलियो वञे को बि हल्कड़ी ॻाल्हि करे असहाबे रसूल जे बारे में उनखे जीअं चांहि में मख पइजी वेंदी आहे न उनखे हीअं कढी हीअं करे उछले छॾिबो आहे ईअं उनखे पंहिंजी कचहरी मां परे करे छॾिजां छो असां महबूब जे सभिनी सहाबनि तां सिर घोरण वारा ओ लगी तुझे तार आजन की दुनिया में उह दीवाना लगी तुझे तार आजन की दुनिया में उह दीवाना असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ तुझे तार आजन खे हितां खां आवाज़ अचे आख़िर ताईं झूमी झूमी चओ ओ लगी तुझे तार आजन खे दुनिया में उह दीवाना लगी तुझे तार आजन खे दुनिया में उह दीवाना असहाबी पहरो नंबर प्यार में हुआ परवाना लगी तुझे तार आजन खे है यूसुफ यार हुई हिकड़ी जुले हैरान यूसुफ यार हुई जुले हैरान पर मदनी मुल्क चरियो मदनी
मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझे तार आज लिखे दुनिया में तू है दीवाना असहाबी पैरों नंबर प्यार में हो परवाना लगी तुझे तार आज लिखी कुरान तो फरमाए हबीब जे दरजे तौहीद कुरान में मञणो आहे रिसालत कुरान में मञणी आहे अल्लाह जी कुदरत कुरान में उहा बि मञणी आहे नबियुनि जे मौजिज़नि जो हुकुम बि कुरान पाक में इशारो बि कुरान पाक में मौजूद आहे उहो बि मञणो आहे त वलियनि जी करामत बि कुरान में आहे त उहा बि मञणी आहे टई ॻाल्हियूं कुरान पाक में चारई ॻाल्हियूं कुरान पाक में मौजूद आहिनि हाणे हिकिड़ो माण्हू उहो आहे जेको चवे थो मां रब जी तौहीद मञियां थो पर नबियुनि जे मौजिज़े महिल उनखे मथे में सूर आहे पेट में घुमरो आहे मथे में चक्कर आहे जेको चवे थो न न नबियुनि जो शान तव्हां वधायो था तव्हां वाधाउ कयो था वाधाउ था कयो असां न मञींदासीं मूंखे कंहिं चयो हो त तव्हां नबियुनि जो शान वधाईंदा हो लिहाजा असां उहो शान कीअं मञियो मां चयो हाणे तूं हिकिड़ी महिरबानी कर फुट फटी खण इंची टेप खण उन इंची टेप सां तूं मूंखे हद मुक़रर करे ॾे त ओ हीअ हद वा नबीअ जे शान जी पोइ मां उन खां परी भर न टिपंदुसि अच त मां क़ुरान मां तोखे ॿुधायां त नबीअ जे शान जी का हद आहे या त तूं मूंखे ॿुधाए त बाबा हे जेको आहे सो हद वा हीअ इंची टेप आहे मां हिते रखी आहे अबा हेॾां अथई सरवराबाद हेॾां अथई नवाबशाह हेॾां अथई शाहपुर जागरे हिनखे चइबो आहे हद अबा बनीअ जो दंग आहे मां चयो तूं महिरबानी कर क़ुरान मां हदीस मां मूंखे दंग कढी ॾे लीको कढी ॾे त हे नबीअ जे शान बसि उहो हिते खुटी पियो आहे हाणे अॻिते न टुपजां अचु त मां तोखे क़ुरान पाक मां ॿुधायां त नबीअ जो शान केॾो आहे अचु त कुदरत ते बि यकीन रखूं ईमान आणियो अचु त मां तोखे उनजो मिसाल क़ुरान पाक मां ॾियां तवजो आहे मूं न निहारियो सुभान अल्लाह ॿार न थियो घोट छॾे ॼञ खे काॾे था ॾिसो माण्हू न ॾिठा था तवजो आहे हेॾा नमूने निहारियो तवजो फरमायो हाणे अचु त मां तोखे ॿुधायां शयूं कुल घणियूं आहिनि घणियूं कोन ॿुधाईंदुसि टे घणियूं चओ बाबा जेको चवंदो टे अलाह हुनखे कराईंदो हज टे आमीन त चओ बरूचनि जे आमीन ते बि का टैक्स लॻल आहे जलसे कराइण वारा बि बरूच ऐं करण ॻाल्हाइण वारो बि बरूच लॻे थो जमायत बि का 90% बरूच ई बरूच टे शयूं आहिनि टे हिकु वा कुदरत जंहिंजो ताल्लुक अल्लाह सां ॿिया आहिनि मौजिज़ा जंहिंजो ताल्लुक नबियुनि सां ऐं टियों आहिनि करामतूं जिनजो ताल्लुक अल्लाह जे वलियनि सां टई शयूं क़ुरान में मौजूद घणा मिसाल ॾींदुसि त उहे मिसाल तव्हांखे सम्झ में न अचनि पर अचो सवला मिसाल क़ुरान मां ॾींदो हलां तूं दुरूद पढ़जे न खे हाज़िर रखजां त क़ुरान मां छा थो चवे क़ुरान मां छा थो पढ़ां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हमीम अल्लाह वरी दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम या हमीम अल्लाह रब जी कुदरत जो निज़ारो कुरान पाक सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए
औ कल्लज़ी मर्र अला क़रियतिन वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा क़ाल अन्ना युह्यी हाज़िहिल्लाहु बअद मौतिहा फ़अमातहुल्लाहु मिअत आमिन सुम्म बअसह क़ाल कम लबिस्त क़ाल लबिस्तु यौमन औ बअद यौम क़ाल बल लबिस्त मिअत आमिन फ़ंज़ुर इला طعامك وشرابك لم يتسنه وانظر إلى حمارك ولنجعلك آية للناس وانظر إلى العظام كيف ننشزها ثم نكسوها لحما فلما تبين له قال أعلم أن الله على كل شيء قدير सुभान अल्लाह सीनो ठारे चो ज़हन खे हाज़िर रखियो अल्लाह ताला फरमायो ओ उन माण्हूअ जो मिसाल तर्जुमो अहिड़ो कयां जंहिंजो सॼो वाक़ियो सम्झ में अचे औ कल्लज़ी या उन माण्हूअ वांगुरु मिसाल या उन शख़्सियत जो मिसाल कल्लज़ी जेको मर्र गुज़रियो अला क़रियतिन अहिड़े ॻोठ वटां वहिय ख़ावियतुन अला उरूशिहा जेको ॻोठ ऊंधो थियो पियो हुयो अला दो या उन माण्हूअ वांगुरु उहो माण्हू उन जो मिसाल जेको हिकिड़े ॻोठ वटां गुज़रियो आहे उहो ॻोठ ऊंधो थियो पियो आहे उहो अल्लाह जो प्यारो बानो उन ऊंधे थियल ॻोठ खे ॾिसी करे एतराज़ लाइ न अल्लाह जी ज़ात या कुदरत एतराज़ लाइ न पर तअज्जुब में हैरानीअ में चई रहियो आहे छा क़ाल उन चयो अन्ना कीअं युह्यिल्लाहु कीअं न अल्लाह तबारक व तआला हिननि खे ज़िंदा कंदो मरण खां पोइ हे ॻोठ वा तबाह थियल हे ॻोठ वा बर्बाद थियल अल्लाह तबारक व तआला कीअं इन्हनि खे दुबारा ज़िंदा फरमाईंदो एतराज़ कोन कयो आहे हिकिड़ो हैरानीअ में रब जी कुदरत ते रश्क कयो आहे उन जो इज़हार कयो आहे अल्लाह तबारक व तआला बेनियाज़ बादशाह आहे उहो पाण हिकिड़ी सुवारीअ ते सुवारो आहे जंहिंजा कन वॾा हूंदा आहिनि तव्हां उनखे पंहिंजी ज़ुबान में गॾु चवंदा आहियो कॾहिं उन जे मथां सुवारो आहे ऐं खाइण पीअण जो सामान सफ़र में गॾु आहे अल्लाह ताला इंतज़ाम अहिड़ो फरमायो आहे उन ॻोठ वटां गुज़रंदे उन जे दिलि में ख़्यालु आयो थोरो अॻिते हलियो दिलि चयुसि त मां थोरो आराम कयां थोरो परते पंहिंजी सुवारीअ खे ॿधई ऐं पाण उते सुम्ही रहियो अल्लाह ताला इज़राईल खे हुकुम फरमायो त इन जो रूह कब्ज़ो करे छॾ अल्लाह जो प्यारो बानो उते सुतो अल्लाह जो हुकुम थियो त इन जो रूह कढ रूह परवाज़ थी वियो हाणे अल्लाह तबारक व तआला ने उहा हालत आहे जमा सगोरी जे अॼु तां हीअ ॻाल्हि ॿुधी अॼु हीअ ॻाल्हि सम्झी मिसाल हिकु आहे क़ुर जी आयत हिकु आहे पर खोड़ हिन में मसइला आहिनि सॼी राति मां ॻाल्हायां मसइला कोन खुटंदा पर इहा हिकु आयत उन जो तर्जुमो उन जो मिसाल उन जो मतिलबु यादि हुजे मां फ़क़ीर जी तोखे इहा दुआ वा क़यामत ताईं को बद मज़हब तोसां मुक़ाबिलो कोन करे सघंदो सदा तूं लश्करनि खां बि लखां हूंदे मथे हूंदे अल्लाह तोखे फतह ॾींदो पर पंहिंजो सबक़ यादि कर जे सबक़ यादि न कंदव त पोइ तव्हांजो पंहिंजो ॾोह हूंदो मुंहिंजा भाउ दीद हाणे अल्लाह ताला हुकुम फरमायो इज़राईल खे साहु कढेसि उन सोणे जो अल्लाह जे प्यारे बाने जो साहु निकिरियो ॾींहों पहरो महीनो हफ़्तो साल न बल्कि पूरो 100 साल हिकु सदी उहो अल्लाह जो प्यारो बानो उते सुतो पियो 100 साल जॾहिं पूरो थियो अल्लाह ताला पंहिंजे अमर सां हुन जे पाक जिस्म में वरी रूह मोटरायो उथियो जॾहिं महिल जाॻियो सुञाग थियो त हेॾां होॾां निहारी हाणे अल्लाह वही फरमायो कम लबिस्त दे वालो घणी देर सुते सुभान अल्लाह घणी देर सुते हाँ जवाब कम लबिस्त जवाब
قال لبست يوما او بعد يوم جڑی مل ستو تو سج ہی ہو ہانے تھوڑو ہی تھیو تے عرض کی تے مولا ڈیو پارو ستو ہاں ودی کدا کون ستو ہاں ننڈ اچي وئی اللہ تعالی فرمایا بل بستم اطعام تو ڈیو پارو تے ستو کو نہیں بلکہ 100 وریو ایک صدی تو تے ننڈ کرے چکو آئی سبحان اللہ ابا چو قرآن سچو چو قرآن سچو چو قرآن سچو مجھو مٹھڑو رب چو سچو چو مجھو مٹھڑو رب سچو ای او ہو اللہ جو پیارو بانو جکو عرض کرے پيو ته مولا ڏيو پار ستو ہاں چو وهابي جو موڪارو ٿي چو او به سچو آ چو او به چو او به छो हिते वहाबीअ खे वटि पवंदो हिन जगह ते वहाबीअ जे अंदर जो जेको पलीती आहे उहा पलीती ॿाहिरि बुड़की पवंदी जीअं मथां बरसात पवंदी आहे ढेर जे मथां हाली त ढकियो पियो हूंदो आहे बरसात पाक आहे बरसात भलोड़ आहे पर जेॾी महिल बरसात अची ढेर जे मथां पवंदी आहे पोइ छेणो बि धप ज़ाहिर कंदो आहे ढूंढ किरपटी बि पंहिंजी धप ज़ाहिर पोइ कंदी आहे हाली चुप कयूं पई हूंदी आहे इन में ॾोह मुंहिंजा भाउ अदीद न को बरसात जो आहे न को बरसात वसाइण वारे रब जो आहे असुल ढूंढ ही हूंदो आहे वो मथां भले गुलाब छटरेस भले मथां अतर छटरेस वो पंहिंजो गंद ज़ाहिर कंदो आहे त क़ुरान जी आयत पर वहाबीअ जो इन क़ुरान जी आयत ते गंद ज़ाहिर थींदो आहे सुन्नत जमायत वारो इन क़ुरान जी आयत जे इन हिसे मां बि अल्लाह जे प्यारे बारे जो शान साबित कंदो आहे सुभान अल्लाह चई ॾिठी जे अल्लाह जे प्यारे बाने खे ख़बर हुजे हा त पोइ ईअं छो चवे हा त मां थोरी देर सुतो हां ख़बर हुजे हा त मां 100 वरिया सुतो आहियां ईअं छो चई मां चयो त तो में अकुल कोन्हे तो असांजी दावा सम्झी कान्हे तूं ॼटो हां तूं अणपढ़ियो हां मदरसे जे पुठियां वेही पढ़ी हे असांखे ख़बर नाहे अले कुकुड़ ॾेई अले चणा ॾेई अले इबरत अख़बार पढ़ी तो पग ॿधी असांखे ख़बर कान्हे पोइ तूं जवाब ॾींदे पर मां तोखे ॿुधायां थो त असांजो त अक़ीदो ई हुआ इल्म ॾियण वारो बि रब हुआ इल्म वापसि वठण वारो बि रब आहे अल्लाह के घड़ियूं कंहिं प्यारे खे इल्म को मखसूस टुकड़ो हिस्सो न ॾिए त भी मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे अल्लाह ताला कंहिं वक़्ती तौर इल्म खे कंहिं प्यारे खां पोशीदा रखे उहा मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे इन सां न उन प्यारे जो शान घटिबो न को अल्लाह जी कुदरत ते फ़र्क़ु पवंदो रुगो तो वारो ढूंढ ज़ाहिर थींदो आहे ख़ुदा जो कसम ॾियण वारो इल्म बि रब हुयो हे इल्म पोशीदा रखियो बि मुंहिंजे रब पाण हुआ पाण रखियो आहे रब त मुला तोखे कहिड़ो एतिराज़ आहे हाणे जॾहिं उन जवाब ॾिनो इलाहुल आलमीन मां बल लबिस्तु यौमन औ बअद यौम अल्लाह फरमाए बल लबिस्तु मियत आमिन हाणे अॻिते ॿुधजां या पोइ था निंड अची वञे मुंहिंजा जलसा हुया छंछर आचर सूमर अंगारो अरबा खमीस सम्झो था पाण अॼो को ॾींहुं छॾे करे मां बिशापुर चाकर में मौली साहब मोटी आयो माशाअल्लाह उम्रे तां अल्लाह सी तरह सां के उम्र करे आमीन आमीन कोन था चवनि आमीन चओ आमीन दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुख जानी हम जा घोट मदनी जियो जियो ओ असां आशिक़नि जी ईद थी वई दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई या दुख जानी हम जा घोट अरबी जियो जियो तुझी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा तुझी आमद साण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही मुंहिंजा घोट मदनी जियो जियो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई व्या दुख जा ॾींहं
हम जा घोट मदनी जियो जियो सुभान अल्लाह तो मौली साहब ताजो मदीने मोची आयो मां ब माशाअल्लाह यो सजो रमजान मस गुजारियो शवाल जुल्काद जुलहज मुहर्रम सफर रबीउल अव्वल रबीउल सानी जमादुल अव्वल वने पियो 8 महीना थिया मां ब सुतो कोन होस आराम कोन कयो रोज जलसा मौली साहब मदीने मोची आयो जो मौली साहब वाह जो मोकियो सिंधी में जब बुल्लो दिनो थई मां चो तू ताजो चार्ज थी मदीने मो पुगो हां यो महबूब मदीने वारे मां फकीर जी मदद के हण तू वञो जलसन ते त मां निंड करे वठा मरी फकीरन वट वरी मूंखे तकीर तगड़ी करणी कर सुभान अल्लाह तगड़ी पंजाबी जो लफ्ज आहे उर्दू में भी तगड़ी तकरीर सो मां निंड कई आ जाम अल्हम्दुलिल्लाह छंछर को सुतुस कोन सफर कयो घणन फकीरन जो असां जी जलसे ते कोन आहे मुचो बाबा कदे ईए बि थींदो सुभान अल्लाह सॼो साल हलूं था बाबा असां बि लोह जा कोन्हूं ठहियल सो मां जुमो छंछर आचर सूमर अंगारवार बा सभु ॾींहं सुम्ही आहियूं हाणे तव्हांजी निंड कोन छॾींदो मां वञी फिटाईंदो तैयार हो त हथ मथे करे चओ या रसूल अल्लाह आवाज़ अचे या रसूल अल्लाह बुध बुध ज़हन खे हाज़िर रख मुंहिंजा भाव थी त क़ुरान पाक सम्झ तोखे सुभाणे को तानो न ॾे अल्लाह ताला फरमाए तूं 100 वरियो सुतो हां तो न जेको अगारो यानी 100 साल अॻे अगारो तव्हांखे सम्झाइण लाइ जेको अॻु में 100 वरियो अॻे तो हैरानी जो इज़हार एतराज़ लाइ कोन कयो हो पर तव्हां बि क़ुरान ॿुधंदा हो चवंदा हो सुभान अल्लाह इहो ख़ुशी में चवंदा हो न हां पोइ हिते त कोन चइबो एतराज़ आहे हिते उहा साॻी ॻाल्हि आहे सुभान अल्लाह वारी तो जेको चयो हो त मौला कीअं माशाअल्लाह हिन शहर खे जीआरींदे हाणे अच त मां तोखे उन जो मंज़र अखियूं ॾेखारिया त कीअं ज़िंदगी अल्लाह से हुकुम फरमायो फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन्ना पंहिंजे पाण सां गॾु इंजीर हिते मिलंदो अथव ॿियो ज़ैतून इहो हिते कोन थो मिले इहो लाड़काणे वारो ज़ैतून न क़ुरान वारो वतीन व ज़ैतून ये ॿई पाण सां गॾु खया आहिनि ऐं उन सां गॾो गॾु अंगूर हुया अंगूर ॿियो पीअण जो सामान हुयो उहो खणी निकितो हो अल्लाह जो प्यारो बानो जेड़ी मल रब फरमाए त ॾिस इहो सामान जंहिंमें सुभान अल्लाह उहो खाधो खणी जो खोले त उन में उहा साॻी ख़ुशबू हुजे ख़राब बि कोन थियो वक़्तु घणो गुज़रियो चओ 100 वरियो ॿाहिरां ॻाल्हि कोन थो कयां क़ुरान थो पढ़ां 100 वरियो पाणी ॾिस पीअण जी शइ जेका रखी हुई का बि पीअण जी शइ शरबत हो छा बि हुयो ॾिस ॾिठई त सुभान अल्लाह उहो ख़राब कोन थियो हाणे हिकु वरी हाणे रब फरमायो ॾिस पंहिंजी सुवारीअ ॾे किथे आहे ॾिस हाणे पाण हिते आराम कई त उहो जिथे कनात खुटे थी थोरो परे ॿधबो आहे जानवर भेंग भेंग न लॻे परे ॿधबो आहे त उते जेड़ी मल अल्लाह जो प्यारो बानो उथियो हो निंड मां ॾिठई त उते कुझु कोन हो रुगो हिकिड़ो अछराटो गॾ हो गरी गोश्त हड्डा खत्म बुजुर्गो खल मथों जी अछराट परे खां नजर ईंदो आहे ये अछराट पियो नजर अचे अल्लाह फरमाए वंजुर इला हिमारिक हाणे पंहिंजी स्वारीअ ॾे निहार वले नजअलक आयतन लिन्नास असां तोखे तुंहिंजे किसे खे तुंहिंजी हिकायत खे मखलूक लाइ निशान बणाईंदासीं निभागा इन मां ग़लत मतिलब कढंदा ऐं सुन्नत जमायत वारा इन मां सुठा मतिलब कढी ईमान ताज़ो मतलब आयत बनाईंदासीं निशानी बनाईंदासीं हाणे अल्लाह ताला हुकुम फरमायो हाणे ॾिस जा हाणे रब ज़ुल जलाल हुकुम फरमायो हाणे छा थियो वाचूड़ो सम्झंदा हो वाचूड़ो ईंदो आहे मिटी गॾु थींदी आहे ईअं ज़ऊं ज़ऊं हलंदी आहे पोइ गोल थींदो आहे ईअं वाचूड़ो आयो उहो जेको अछराट हुयो उहो वाचूड़ो दज़ गॾु थींदी आहे उहा दज़ वांगुरु गॾु थी त अची करे उते हॾा मिलण खां पोइ फौरन उन्हनि हॾनि जे मथां गोश्त चढ़ियो वरी फौरन उते जो उते उन्हनि गोश्त जे मथां रगूं चढ़ियूं तां त रगुनि में रत हलण शुरू थियो वरी उन जे मथां खल तां त उहो 100 वरियो अॻे मोवल सड़ियल ख़तम थियल गॾो कन छंडे करे हिंगदो उथी बीही रहियो मंज़ुर इलल इज़ाम
इस इनन हदिन दे कैफ नुनशिज़ु की था दोबारा जिंदगी बख्शो सुम्मा नक्सूहा लहमा वो जिस इनन हदिन के गोश्त किया था पारायो सदरी बातला इन गोश्त किया था पारायो सुम्मा नक्सूहा लहमा वो जिस इनन के गोश्त जे मथा खल्लाई दिया अने गडो कन्न छंडे करे बी रयो फलम्मा तबयन लहू जेडी मल इयो हक़ुल यकीन ऐनुल यकीन इल्मुल यकीन जा सब दर्जा पूरा थिया उन अल्लाह जे प्यारे बाने दे आल इकरार कई अअलम मुखे खबर ओ इते अअलम अगे असा चयो तो के खबर मुमकिन कोने जो एतराज करे अअलम जे तो रब मुखे यकीन अन अल्लाह अला कुल शैइन कदीर मोजा रब मिठा तू हर शै ते कादिर सुभान अल्लाह अदा इहो अल्लाह जो प्यारो बानो हजरत उज़ैर अलैहिस्सलाम रब जो प्यारो नबी सुभान अल्लाह आने अचु तो तोखे असुल मतलब समझे अब आने सॼी ॻाल्हि समझ में अची वई कान आई अञा जंहिंखे आई आहे उहो हथ मथे करे हाणे अचु त इहा हिकु क़ुरान पाक जी आयत हाणे इन मां तोखे मसइला कढी ॾियां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह यानी हेॾा निहारियो अबा जिथे मां जलसो कयां पियो तकरीर कयां पियो जिथे तव्हां वेठा आहियो जाइ साॻी आहे या मटवा जाइ साॻी आहे ईअं ॻाल्हायो मां सम्झां थो ज़िलो बि साॻियो आहे तालको बि साॻियो आहे त हीअं फ़र्क़ु को कोन्हे ईअं अब मां सम्झां थो देह बि साॻी आहे ईअं ॻोठ बि साॻियो नबी दाद ख़ान मरी साॻियो आहे या उन में बि को फ़र्क़ु आहे न जाइ साॻी मथे जे थधि मां वटि बि थधि तो वटि बि थधि मथां जे गर्मी तो वटि बि साॻी मां वटि बि साॻी मथां रोशनी तो वटि बि साॻी मूं वटि बि साॻी ईअं अबा जे मच्छरड़ा तो वटि बि साॻा मूं वटि बि साॻा जेकॾहिं जीत ॼणो अलाह पनाह अता फरमाए ओ तो वटि बि साॻो मच्छर इन्हनि लाइ पिया पटनि इहे बि साॻा को फ़र्क़ु कोन्हे जाइ साॻी इलाइक़ो साॻो वतन साॻो देह साॻी ज़िलो साॻो तालको साॻो अल्लाह जो नबी हज़रत उज़ैर अलैहि सलाम जंहिं जगह ते आरामी आ जगह साॻी आ मट कान्हे ओ जंहिं जगह ते जानवर सवारीअ वारो ॿधल आ जाइ साॻी आ जेको खाधो आ जाइ साॻी आ हवा साॻी आ फज़ा साॻी आ मौसम साॻो आ पर वाह मुंहिंजा रब तुंहिंजो निज़ारो गॾो सड़ी खपी ख़तम थी वियो अल्लाह जे नबीअ जो जिस्म तरो ताज़ा खुशबूदार लॻो जाइ साॻी मौसम साॻो इलाइक़ो साॻो हवा साॻी गर्मी साॻी सर्दी साॻी पोइ बि मुंहिंजा भाउ हूअ शइ सड़ी ख़तम थी वई अल्लाह जे नबीअ जे जिस्म पाक जो वार बि वंगो कोन थियो अल्लाह जे नबीअ जो पाक जिस्म कंहिं तगय्युर ऐं तबद्दुल खां महफूज़ रहियो रुगो ईअं न बल्कि अल्लाह जे नबीअ जो पाण जिस्म त महफूज़ पर अल्लाह जे नबीअ जो जेको खाधो आहे उहो खाधो बि महफूज़ आहे हिकिड़ो पाणियाठ आहे ॿियो फ्रूट आहे उहो बि महफूज़ आहे इन्हनि जाहिलनि खे चओ जाहिलो तव्हां पंहिंजे मरण ऐं हज़रत शेर मुस्तफ़ा जहिड़नि जवाननि जे जहान मां वञण खे बराबर न समझंदा कयो तव्हां समझंदा आहियो त असां वारनि वॾनि वहाबड़नि जा हॾा बि ॻरी विया ज़मीन सिंध जी साॻी आहे हो कोन बचा त हे कीअं बचंदा जो ॼट तोखे ख़बर ई कान्हे अल्लाह जिते कुर्ब फरमाईंदो आहे ज़मीन साॻी हूंदी आहे तो जहिड़ा गॾ ॻरी खपी वेंदा आहिनि अल्लाह जा प्यारा बाना सदा सलामत रहंदा अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चारियार जिंदाबाद जिंदाबाद
जिंदाबाद मोजा भाव दीद या गाल समझना नसवा कुरान जी नसवा कुरान जी वादी फरमाए इलाका सागा वजत ई न समझबो आ त हिन जगह ते हिय छो आ हिन जगह ते हिय छो आ अदा अल्लाह जे वलियन जा जिस्म कीअं सलामत हन मोजा भाव दीद अल्लाह जा वली अब रब के प्यारा हन अल्लाह जे नबी जो जिस्म पाक सलामत आ खादो सलामत आ रुगो सवारी आ उनके निशानी अल्लाह उनके खत्म फरमाए छड़ियो हाणे इहा ॻाल्हि तोखे मञणी पवंदी इहो वाक़ियो हिकिड़ो आहे पर इन में कुदरत मुंहिंजे अल्लाह जी आवरी जे मौजज़ो ॾिस हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो मौजज़ो आहे असांजो ॿिन्हिनि शयुनि ते ईमान आहे चओ ॿिन्हिनि शयुनि ते ईमान आहे रब हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे निंड ॾियारी या मुंहिंजे रब जी कुदरत आहे 100 वरिह ताईं सुतो पियो आहे आरामी लॻो पियो आहे मुंहिंजा भाव दीद उन सां गॾो गॾु अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि मां किन खे ख़त्म कराए छॾियो रब जी कुदरत किन खे अल्लाह ज़िंदा रखियो सलामत रखियो इहा मुंहिंजे अल्लाह जी कुदरत आहे पर अणथियणी शइ अहिड़ी शइ जेका आदत जे बरखिलाफ आहे वरी उन जी निस्बत जॾहिं अल्लाह जे नबीअ सां थी त वरी इहो उन जो मौजज़ो बणिजी वियो आहे सुनी तोखे लख मुबारक हुजे रब जी कुदरत ते बि ईमान आहे त नबीअ जे मौजज़े ते बि ईमान आयत हिक तोखे मसइला ॿ ॿुधायो हाणे टी शइ जेका आहे उहा आहे अल्लाह जे वलियन जी करामत पढ़ दुरूद ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह माफ करियो यार तव्हां थकिजी पिया मां त जज़्बे में चयो आहे 3 कलाक तव्हां सफ़ा सुसी विया मां त जज़्बे में चई छो त वो 2-3 साल अॻे तव्हां जलसो करायो तॾहिं बि जेको आहे सो ही मौसम थधिकार आयो पियो सो मौसम जे करे तॾहिं असां बि खंघियो तव्हां वटि तक़ीर कान करे सघियासीं मां कर्ज़ यादि रखंदो आहियां चङा कर्ज़ ॿियो मां कर्ज़ वठां कोन पर इहो मां पाण ते अख़लाक़ी तौरु सम्झंदो आहियां त हुननि मुहबत करे मूंखे घुरायो ऐं मां हाज़िर त थियो हुउसि पर तक़ीर घणी देरि कोन करे सघियोसि उहो मूंखे यको यादि आहे सो अॼु मुंहिंजी दिलि आहे त मिड़ी तव्हां सां कुझु घणो ॻाल्हाए हाणे ईअं था कयूं तव्हांखे मोकल था ॾियो 2 मिंट मां अखियूं पूरे थो विहां जेके वञणो आहे हलियो वेंदव पोइ दुरूद त पढ़ो ई कोन सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम या हबीब अल्लाह जिक्र करा ला इलाहा इल्लल्लाह रसूलुल्लाह उठा चुमचा जरूर मुहम्मदुर रसूलुल्लाह सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधां आवाज़ अचे वॼे मुल्क वॼे सल्लल्लाहु वरी सल्लल्लाहु
जलसो ख़त्म थींदो हिते लख दुरूद जो निकिरी वेंदो सल्लल्लाहु सल्लल्लाहु आख़िर वारा सल्लल्लाहु सल्लल्लाहु वरी वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह कुरान में पंहिंजन प्यारनि दोस्तनि जी तारीफ़ पाण कई उन्हनि खे छा चइबो आहे वली छा चइबो आहे चओ छा चइबो आहे वली अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुझे मिठड़े अल्लाह फरमायो अला 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 छो फरमायो सदाई चवंदा हूं पर कोन था ॿुधनि कोन था सम्झनि कौन था समझन छो तने भागा खत्म अल्लाह अला कुलूबिहिम वाला समइहिम वाला अबसारिहिम गिशावह पर्दा था सदाई था चओ सदाई था पढ़ो अल्लाह फरमायो अला खबरदार रब छो खबरदार उते खबरदार कबो आहे जिथे खतरो आहे इन बेशक यानी इन गाल में को बेशक ना है औलिया अल्लाह जेके रब जा दोस्त ला खौफ रब फरमायो न को हित खौफ वला हुम यहज़नून न को अॻिते गमगीन थींदा। तारीफ़ रब थो करे फ़कीर हक़ नबी ॿुधाए थो सारी रात सुबहान जागी जनी याद कयो ऐं उन्हनि जे अब्दुल लतीफ चवे मिट्टी भलधो मानो पोइ कोड़े कन सलाम अचो आसण सल जे रया अथई रात ओ सुबह मी दई साबरी कज को कापड़िन मंझ रूह रचंदो रजो ओए पेर तनिय जा पुजो मता सिगी सनिया सिंध लए ये अल्लाह जा प्यारा बाना भली जायूं माइरूं संदियूं सालिहल ऐं महशर जे मैदान में तन डाज मिलल ओ बाक़ी बिन वेचारिन त ओ जागा जाया कया ये अल्लाह जा प्यारा बाना हजरत रोदे धनी रहबर जेड़ा जवान हजरत सोने कलंदर लाल शहबाद जेड़ा जवान हजरत शाह सदरुद्दीन लकी शाह सदर वारे शाह सदर नेक नजर जेड़ा जवान हजरत इमाम रब्बानी जेड़ा जवान हजरत ख्वाजा अब्दुल रहमान सरहंदी जेड़ा जवान हजरत ख्वाजा हसन जान सरहंदी जेड़ा जवान हजरत सोनो शेर मुस्तफा सुल्तानुल उलमा सुल्तानुल वाइजीन सोने मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जेड़ा शेर जवान हजरत सुल्तानुल औलिया जेड़ा जवान हजरत मखदूम सरवर नूह जेड़ा जवान हजरत गौसल आलमीन जेड़ा जवान पीरन जे पीर दिलबर दस्तगीर सोने अब्दुल कादिर जीलानी मुहियुद्दीन महबूब सुभानी जेड़ा जवान अल्लाह उन्हनि जी तारीफ़ फरमाई आहे अल्लाह उन्हनि जी तारीफ़ फरमाई आहे जेकॾहिं तोखे सम्झ में नथो अचे त ख़ुदा जो कसम आहे तुंहिंजे दिल ते मोहर आहे तॾहिं रब फरमायो अला ख़बरदार हे असांजो मटियारीअ जो शहर आहे हैदराबाद तव्हां वेंदा आहियो उन खां पहिरियां मटियारी ईंदी आहे उते हिकिड़े अल्लाह जे प्यारे बाने जी जेका आहे सो दरगाह आहे दरबार शरीफ़ आहे वञिजां कॾहिं वञी करे उते कुल पढ़ी अचिजां या हितां वेठे उन जवान खे कुल बख़्शिजां अल्लाह जो प्यारो बानो वेठो हिकिड़े आड़े ते पंहिंजे मदरसे में सबक वेठे पढ़ाई जो सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह अल्लाह जे वलियनि जा कम इहे हूंदा तव्हां ईअं असां छा चवंदा आहियूं बाबा हे त मौलवी आहे पिलाणो त पीर तरीक़त आहे मुंहिंजा भाव तव्हां ऐं असां समूरा निस्बत वारा हो निस्बत वारा अल्हम्दुलिल्लाह असां कटियल कोन आहियूं असां बेअदब कोन आहियूं अल्लाह सी असांखे अहले सुन्नत व जमाअत जो तरीक़ो ऐं अक़ीदो अता फरमायो आहे पर मुंहिंजा भाव अज़ीज़ हिकु नसीहत बि यादि रखजां पीर हुजण ऐं वली हुजण में वॾो फ़र्क़ु आहे माण्हू सम्झंदा त शायदि फिलाणो बस पीर आहे त वली आहे मुंहिंजा भाव अज़ीज़ अञा दिल्ली दूर आहे मंज़िल खपे थी अल्लाह जा वली उन्हनि जी मंज़िल ई और हूंदी आहे
पीर वा नेक वा साले वा मुमकिन आ वली हो जी पर ई जरूरी ना है तो बस पीर वा तो वली जी यो समझदा जो शरीयत जो मसइलो मानू चदान बा फिलाणो पीर बस पीर साहब बाबा ई न शरीयत जी हद में शरीयत जे तरीके में वो अल्लाह जो प्यारो बानो मदरसे में बैठे पढ़ाई अब थका हो तो सुभान अल्लाह न चेजो न तो सुभान अल्लाह जरूर चेजो उते हिकड़ो नौजवान आयो जेको हिंदू हो उन जी दिल चयो त मां अची कलमो भरिया ऐं मुसलमान थिया अब तव्हां अल्लाह अखियुनि सां तव्हां ॾिठो आहे अल्लाह के अण ॾिठे के मञो था या कोन मञो था चो मञो था कोन मञो था छो इन जे करे असां मञो आ मिठे मोहम्मद करीम खे ऐं कलमो भरियो आ असां उन मोहम्मद मुस्तफा ते ऐं उहो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा फरमाए थो त मां पंहिंजनि अखियुनि सां रब ॾिसी आयो आहियां असां सचे मोहम्मद खे मञे करे रब ते ईमान आंदो इहो अणॾिठो ईमान हिक लिहाज़ सां आहे पर अल्लाह इहो अणॾिठो न आहे इहो मुंहिंजे महबूब जो ॾिठल आहे इहो अणॾिठो अल्लाह न आहे तिरियूं जी खोड़ियूं जाइल जे अणॾिठे अल्लाह खे असीं कोन था मञूं जो माणे मां निकिरण महिल बि तो कोन ॾिठो हो माणे खे त मां निकितुसि बि अलाए न पोइ माणे खे बि मञींदो अलाए कोन पीउ जो त इनकार पाण करे छॾियो बची पोइ रुगो मानस हुनजी ख़बर कान्हे मुंहिंजा भाउ दी त पीउ जो इनकार पाण करे छॾी पोइ अलाह खां हिदायत तलब कंदा सूफ़ियत 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 इहो कुफ़्र आहे कुफ़्र आहे कुफ़्र आहे कुफ़्र आहे कुफ़्र आहे कुफ़्र आहे या कहिड़ी सूफ़ियत वा जंहिंमें अतहियात न अचेसि या कहिड़ी सूफ़ियत वा जंहिंमें तहारत न अचेसि या कहिड़ी सूफ़ियत वा जंहिंमें जेको बोल अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो आशिक़ ॿियो केरु कोन्हे जहिड़ो बोल उन कोन कयो सोणे उमर जहिड़ो आशिक़ ॿियो केरु कोन्हे अहिड़ो बोल उन कोन कयो हज़रत उस्मान जहिड़ो आशिक़ केरु कोन्हे अहिड़ो बोल उन कोन कयो मौला अली मुश्किल कुशा जहिड़ो आशिक़ कोन्हे अहिड़ो बोल उन कोन कयो ख़ुदा जो कसम आहे इमाम हसन साईं जहिड़ो आशिक़ ॿियो केरु कोन्हे अहिड़ो बोल उन कोन कयो इमाम हुसैन पंहिंजी गर्दन कटाए छॾी पर अहिड़ो बोल इमाम हुसैन कोन कयो न को ताबईन कयो न को तबो ताबईन कयो न को ख़ुदा पाक जो कसम आहे महबूब सुब्हानी अब्दुल क़ादिर जीलानीअ कयो न को रहबर रोज़े धणीअ कयो न को मखदूम सरवर नूह कयो न को सुल्तानुल औलिया कयो न को गौसल आलमीन कयो अॼु जो भंगोरो जेकॾहिं अहिड़ा कौल करे उन जे कौल खे न बल्कि वो सॼो जो सारो भंगोरो खणी मां भित जे पुठियां उछलाए छॾींदुसि ख़ुदा जो कसम आहे मूंखे रब बि प्यारो आहे त मोहम्मद मुस्तफा बि प्यारो आहे असां अहिड़े भंगोरे खे उछले छॾींदासीं असां उनखे कोन क़बूलींदासीं अहिड़ा भंगोरा असांखे न खपनि असांखे अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा आशिक़ खपनि असांखे उमर फारूक उस्मान मौला अली मुश्किल कुशा असहाबन अहल बैतन जहिड़ा असांखे आशिक़ खपंदा हे कहिड़ो तसव्वुफ़ आहे हे कहिड़ी सूफ़ियत आहे हे कहिड़ी ठगी आहे असांखे अहिड़ा हराम खोर नथा खपनि चओ असांखे अहिड़ा हराम खोर चओ अबा भंग हराम आहे सॼो ॾींहुं शराब पिया पीअनि सॼो ॾींहुं नशो अहिड़ा हराम खोर असांखे नथा खपनि ख़ुदा पाक जो कसम आहे अल्लाह असांखे क़ुर ॾिनो आहे असांखे रब ज़ुल जलाल मुस्तफा जे सदके हदीस जो इल्म ॾेई छॾियो इहे अल्लाह जा प्यारा वली हुया उन वली वटि आयो हिकिड़ो गैर मुस्लमान कोन हो अची अर्ज़ कई त क़िबला हाज़िर थियो ऐं कलमो पढ़ायो अल्लाह जे प्यारे पाने फरमाइस बिस्मिल्लाह आयो आई त चओ ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह हो ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जे प्यारे नबी ज़रब हणाई ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जे प्यारे माने के मिठड़े रब जो ज़िक्र कंदे वजद अची वयो वजद यानी कैफियत तारी थी ट्रिप कुडण न हिकड़ी कैफियत तारी चई चओ ला इलाहा इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह बुजुर्ग जोश में जी ला इलाहा इल्लल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ता एतरा दफा वरजाई जो सामो वो नौजवान हो उन जी दिल फाटी पई उते मरी पई बुजुर्ग साहब फरमायो बेचारे जो नसीब हयाती एतरी कफन दफन जो इंतजाम कयो जनाज़ो मां पाण पढ़ाईंदुसि ऐं हिन खे दफन कयो मुसलमाननि जे कब्रिस्तान में उतां जा मटियारी जा जेके आलिम हुआ उन्हनि आलिमनि पंहिंजी जॻह ते सही चयो उन्हनि जो साईं इन रुगो चयो हो ला इलाहा इल्लल्लाह अञा मुहम्मदुर रसूलुल्लाह त कोन चई ऐं मुसलमान लेखबो तॾहिं जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पूरो चवे हाणे हे मरी पियो आहे हाणे हिन जो जनाज़ो कीअं थींदो जनाज़ो मुसलमान जो आहे कफन दफन कीअं कबो कफन दफन त मुसलमान जो आहे शरीयत जा आलिम शरीयत जी हद न टोड़ींदा आहिनि पोइ ॾिस त वरी कहिड़ा मंज़र था ज़ाहिर थियनि उहे शरीयत जी बरकत सां ज़ाहिर थींदा आहिनि मुंहिंजा भाउ अल्लाह जे प्यारनि ॿारनि उतां जा जेके आलिम सॻोरा हुया शरीयत पाक किताब हीअं थो चवे किताब जो शरीयत जी हद जो किताब कानून हीअं थो चवे उन अल्लाह जे प्यारे बाने फरमायो मुरीदन के बाबा वञो वञी करे तव्हां तयारी कयो आलिमनि सॻोरनि खे फ़िलहाल तव्हां छॾे सुभान अल्लाह उहे उतां विया ख़लीफ़नि वञी करे जनाज़ो तैयार करायो उनखे उसूल ॾिनो वसूल ॾेई करे कफन ॾिनो मौलवी सॻोरा बाज़ार में शहर में अची लुड़ मतो हुननि जी ॻाल्हि हलंदी ज़रूर आलिम माण्हुनि में अची लुड़ पियो मुल्क सॼो अॻे जेके जनाज़े में न बि अचणा हुआ पोइ के जनाज़े लाइ आया के ख्वाजा साहब जे चवण ते आया के वरी आलिमनि जे भर झले आया के वरी विचों रोशे कोॾिया बि हूंदा वरी उहे बि अची पुॻा त अची ख़ल्क़ मिड़ी त बाबा हाणे ॾिसूं त मसइलो छा थो थिए फैसलो छा थो थिए आलिम सॻोरा पाण सां किताब खणी अबा जागो था जेको जागे थो हथ मथे करे चवे या रसूल अल्लाह चओ या रसूल अल्लाह उहे आलिम सॻोरा तयारी करे अची पहुता ऐं हेॾां जेको आहे सो जनाज़ो तयार आहे ख्वाजा साहब फरमायो त बाबा जनाज़ो रखो त मां पढ़ायां मौलवी सॻोरा बीठा बाबा कीअं थींदो जनाज़ो गैर मुस्लिम जो बुजुर्ग साहब फरमायो बाबा छॾे हो बि सम्झंदा हुननि जो कमु हो मसइलो ॿुधाइण बुजुर्ग साहब बिस्मिल्लाह रहमान रहीम करे जनाज़ो पढ़ायो पाण फरमायो कुल्लो ॾियोसि जनाज़े खां पोइ दुआ बि घुरी कुल्लो बि ॾिनो खणाए स्वामी जे मथां पहुता त मौलवी कढ साईं हिकार करे छॾियो सुभाणे माण्हुनि खे दलील मिली पवंदो सुभाणे माण्हू शरीयत जूं हदूं टोड़ींदा हे छा अल्लाह जे प्यारे बारे फरमाया बा सामी में लायोसि सुभान अल्लाह उन वीचारे नौजवान खे सामीअ में लाथऊं हाणे मिट्टी तयार आहे त वरायूं अल्लाह जो प्यारो बांदो शरीयत जे बरकत फ़ाइदो ॾिसो उन बुजुर्ग साहब सरहंदी बुजुर्ग हो इमाम रब्बानी जी औलाद यानी उमर फारूक जी औलाद उन्हनि आलिमनि जी इस्तिकामत जाचींदो हूंदो त केतिरी देर था बीहनि पीर ॾिसी बुजुर्ग ॾिसी पोइते था भॼनि या हक़ जो कलमो चवनि था या ॻाल्हि कनि था बुजुर्ग साहब ॾिठो जो हाल छा था फरमायो आलिम सॻोरो चीज़े इन मुहम्मदुर रसूलुल्लाह कोन चयो ला इलाहा इल्लल्लाह चवण काफ़ी नाहे तू पाण वक्त जो मुफ्ती हां तू पाण अहले सुन्नत जो सरवाण हिन मुहम्मद रसूलुल्लाह चयो कोन आखिर मुसलमान कीअं थियो हज़रत ख्वाजा साहब रहमतुल्लाह तआला अलैहि उन नौजवान जे जनाज़े जे मथां सामीअ जे अंदर पयल हुआ पाण मथां बीह करे उन जे कफन जो मुंहुं खोले करे पाण फरमाइनि था अब्बा हिननि खे एतराज़ हुआ हिननि खे कलमो भरे करे ॿुधाए त हिननि खे पक थिए आलिम फरमाइनि था त उहो जनाज़ो जंहिंजो थी चुको आहे जेको सामीअ जे अंदर पयल आहे उन वॾे वाके पंहिंजी ज़ुबान सां चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जेॾी महिल कलमो भरी वरी अखियूं ॿूटियईं त ख्वाजा साहब आलिमनि ॾे निहारे करे फरमायो अबा हाणे त पक थियव त मुसलमान थी करे मोआ काफ़िर थी करे कोन मोआ
अल्लाह जे प्यारे बाने जी जेकरे आलिम इहो न चवनि हा शरीयत जी हद न हणंदा चना ख्वाजा साहब भगी कान पे पर इन में हिकमत इहा रखियल त इहा ॻाल्हि ज़ाहिर थी ख्वाजा साहब जी करामत जो ज़ुहूर थे त जीअं सुन्नत जमायत वारा सुभाणे नबी दाद खान मरीअ जे ॻोठ में अचण वारा आशिक़े रसूल हज़रत शेर मुस्तफ़ा खे मञण वारा हज़रत रहबर रोज़े धड़ीअ सां इश्क करण वारा हज़रत मुहियुद्दीन महबूब सुभानी सां मुहब्बत करण वारा जेड़ी महिल इहा ॻाल्हि ॿुधंदा त तोबह तोबह कोन कंदा बल्कि हुननि जी ज़ुबान मां बेसाख्ता निकिरी वेंदो सुभान अल्लाह इहा आहे अल्लाह जे वलीअ जी करामत चओ छा अल्लाह जे वलीअ जी करामत अब मरण खां पोइ वरी जेरो थी केरो ॻाल्हाईंदो आहे छा न इहा आदत जे बरख़िलाफ़ पर ख़ुदा जो कसम आहे उहे अल्लाह जा प्यारा बाना उन्हनि जी ज़ुबान में तासीर वा बुखारी शरीफ़ खोल मुस्लिम शरीफ़ खोल हदीस पाक जा किताब उन्हनि सभिनीनि में मौजूद आहे बंदो जॾहिं इबादत कंदो आहे छा कंदो आहे चओ 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 छा कंदो आहे भंग जी ॻाल्हि कोन्हे इबादत टोड़ींदो कोन्हे इबादत कंदो आहे हदीस थी चवे समझजां इबादत जी मुखालफत न बंदो इबादत कंदो आहे फर्ज़ उहे त पूरा कंदो आहे कर्ज़ अथसि पर नफ़िल अदा कंदो आहे फर्ज़नि खां वधीक हदीस जा किताब शाहिदन रब थो फरमाए हाणे हथ ज़ाहिर में उन मुंहिंजे बंदे जा हूंदा हन पर ताक़त उन्हनि में मां रब विझी छॾींदो पो अखियूं ज़ाहिर में उन बंदे जूं हूंदियूं हन पर उन्हनि में नूर ऐं रोशनाई मां रब विझी छॾींदो हां कन ज़ाहिर में उन जा हूंदा आहिनि ॿुधण जी ताक़त मां रब उन में पैदा फरमाईंदो हां पो नबी दाद खान मरी गुपचाणी सरवर आबाद शाहपुर खां परे कोन्हे हे त कच्छ में आहे ये सॾु कंदे चओ सोना मुफ्ती अब्दुल रहीम तो जा कुल बि ॿुधे थो तो जो सॾु बि ॿुधे थो जेकॾहिं पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर खे सॾु कंदे सॾु बि ॿुधे थो ऐं तोखे वर्दी बि ॾिए थो तूं ॿुधे या न ॿुधे मुंहिंजा भाउ मुंहिंजे मुर्शिद रोज़े वारे खे सॾु करे थो सॾु ॿुधई बि थो वर्दी बि अता फरमाए थो तूं ॿुधे या न ॿुधे या हदीस पाक गवाह हुआ क़ुरान पाक शाहिद आहे त अल्लाह जा वली मदद बि फरमाईंदा आहिनि पर यार चंडनि जी मदद कोन कंदा आहिनि सॼणनि जी मदद फरमाईंदा पोइ मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह पोइ शाहपुर जो मदरसो आहे तव्हां वॾा ख़ुशि नसीब सुभान अल्लाह बेशक इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो शाहपुर जे भर पासे वारा ओड़े पाड़े वारा मुफ्ती साहब वटि जुमो पढ़ण वारा तॾहिं बि हाणे तव्हां भाग वारा हो मुंहिंजे करे न मां गुनाहगार माण्हू आहियां भाउ न को मूं में पढ़ण ऐं पढ़ाइण जी आदत मां सख़्तु ख़िलाफ़ आहियां इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो जेकॾहिं तव्हां अञा न सम्झा हुजो न मुंहिंजी तबियत त पोइ तव्हांखे बुरो हूंदो मां पढ़ण पढ़ाइण जे सख़्तु ख़िलाफ़ मां ते मूंखे को तारीफ़ करे या परपुट करे मां चवंदुसि न इहो मुंहिंजो दुश्मन आहे जेको मुंहिंजी ना हक़ तारीफ़ थो करे मुंहिंजा भाउ सॼण उहो आहे जेको एतिरी ॻाल्हि करे जेतिरी हुजे अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजी तारीफ़ जे लाइक़ु ई कोन आहियां न को कबी आहे फला तुज़क्कू अनफुसकुम क़ुरान जो हुकुम आहे त पाण न पढ़ायो क़ुरान थो फरमाए फला तुज़क्कू पाण न पढ़ायो पर यार एतिरो त आहे त असां अल्हम्दुलिल्लाह निस्बत उन उस्ताद सां रखूं था जंहिंजे 55 साल ज़िंदगीअ में बातिल कटड़ू अॻियां न अची सघियुसि अॼु मज़ार में सुतो पियो आहे त बि नालो ॿुधी ॾकल पिया असांजो उस्ताद उहो आहे इन करे मां तव्हांखे ॾियां थो मुबारक तव्हां चओ ख़ैर मुबारक आहे तव्हांखे मुबारक चओ 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 तव्हांखे मुबारक अल्लाह तव्हां कहिड़ो कामिल उस्ताद अता फरमायो जंहिंजो तव्हां तकरीरूं ॿुधियूं जंहिंजी तव्हां संगत में रहियव जंहिंजी तव्हां सोबत में रहियव कंहिं 20 साल जुमो पढ़ियो कंहिं 30 साल जुमो पढ़ियो के अॼु ताईं पढ़नि पिया माण्हू अलाए किथां किथां पंध करे ॿियनि मुल्कनि मां ॿियनि सूबनि मां अचनि था यार शाहपुर चाकर में असां मुफ्ती साहब सुणो अब्दुल रहीम सिकंदरी यार उन जी कब्र ते वञी मज़ार ते वञी दुआ घुरूं छो जे अल्लाह जो प्यारो बानो हो वली हो मुंहिंजा भाउ तूं वॾे भाग वारो हां अल्लाह तोखे अहिड़ो कामिल उस्ताद अता फरमायो ख़ुदा हज़रत साईं मुफ्ती साहब शेरे मुस्तफ़ा न को वॾेरो न को ॾोकड़ पैसा विराइण वारो न को बनीअ जो को ज़मींदार न को सरदार न को पटेल पर यार सची ॻाल्हि हीअ आहे त मुस्तफ़ा जो सचो ग़ुलाम ऐं मुस्तफ़ा जो सचो आशिक़ ईअं आहे या न
मञो था लेकिन था मञो ईअं न अॼु उन सां मोहबत इन जे करे आहे या इन जे करे आहे जो हुन असांखे सबक़ अहले सुन्नत व जमाअत जे अक़ीदे जो पढ़ायो मां नसीहत थो कयां जंहिंजे लाइ मुफ्ती साहब फरमाए वियो त फिलाणे खां बचिजो तव्हांजे मथां लाज़िम आहे तव्हां हुन खां बचो छो त उहो अल्लाह जो वली पंहिंजे नफ़्स परस्तीअ जे करे कॾहिं बि ॻाल्हि कोन कंदो हो जेका ॻाल्हि कंदो हो मुंहिंजे महबूब जे इश्क ऐं मुहबत जे करे कंदो मुफ्ती साहब जिन जे लाइ फरमायो जेके बि बदमज़हब माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ मुफ्ती साहब जीअं फरमायो बसि उहो ईअं सिर्फ़ु पत्थर ते बि लीक हुआ पत्थर ते लीक ख़ुदा जो कसम रही सघंदी पर शेर मुस्तफ़ा जो कौल कूड़ो कोन थी या मुझे गाल याद रखजा अल्लाह तव्हां ते मेहरबानी फरमाए हाणे असांखे इन टिनि शयुनि ते यकीन आहे रब जी कुदरत ते बि ईमान अल्लाह जे नबियुनि जे मौजज़नि ते बि ईमान ऐं अल्लाह जे वलियनि जे करामतुनि ते बि ईमान आहे असांजो असांखे उहे मञणियूं आहिनि उन्हनि जे तरीक़े ते बि हलणो आहे पोइ जॾहिं तव्हां ईअं असां उन्हनि तरीक़े ते हलंदासीं पोइ तव्हां ईअं असांजा बेड़ा पार आहिनि पोइ ख़ुदा जो कसम आहे जेॾी महिल मरण वारी घड़ी ईंदी मूंखे पक आहे ईअं कोन वींदासीं सुहिणो पाण ईंदो कलमो पढ़ाईंदो उन खां पोइ रवाना थींदासीं पोइ असां हबीब ईंदो त हबीब जे आए अलहमदुलिल्लाह ठरंदव की न बरंदव ॻाल्हायो सारे जंग में जानिब ले जिन सार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या सब जो सारे जंग में जानिब ले जिन सार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या मुठी बूंद बरसा मारियो पखी पाण में या बोलियो बाजारियो टेड़िया गुल गुलाबी टेड़िया गुल गुलाबी से गुलजार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या झूमे हथ लोड़े सारे जगह में जानिब ले जिन सार थी व्या मोहम्मद जी सदके बेड़ा पार थी व्या जेको ठरियो सो चवे सुभान अल्लाह जेको खुश थियो आहे उहो बि चवे सुभान अल्लाह इंशाअल्लाह सरकार जो जिक्र ईअं कंदा रहंदासीं जेके सड़णो आहे भले सड़े आशिक सदा ठरंदा उमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।